में प्रकाश शुगर मिल वटि स्पोर्टेज गाड़ी ट्रैक्टर ट्रॉली सां टकराइजी वई, जंहिंजे सबबि ट्रैक्टर ॿ अधु थी वियो, पर स्पोर्टेज गाड़ी खे कुझु न थियो। गाड़ी सिर्फ़ रोड खां हेठि लही वई ऐं गाड़ी में मौजूद शख़्स मामूली ज़ख़्मी थियो। सिजावल वेझो पाकिस्तानी करोला गाड़ी जो ट्रैक्टर ट्रॉली टकराइजी वई, जंहिं सबबि थरपारकर सां तालुक रखंदड़ एमएनए डॉक्टर महेश मलाणी जो मौत डॉक्टर ओम जोशी समेत ॿिनि मासूम पोटनि समेत ठरी मीरवा ॻोठ ज़वार मौज अली शर बुनियादी सहूलतुनि खां महरूम, ॻोठाणनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो। एहतजाज कंदे पेवन शर, मुमताज़ अली शर, उस्ताद नज़र हुसैन शर, महबूब अली, सुभान अली शर, गुलाम शबीर ऐं कमरदीन शर ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त असां पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा पुराणा जियाला ऐं कारकुन आहियूं। असांजे ॻोठ खे तरक़ियाती कमनि खां महरूम रखियो वियो आहे। हुननि चयो त असांजे ॻोठ में न अस्पताल जी सहूलत आहे, न रोड जी सहूलत आहे। रोड टुटण करे काफ़ी बीमार माण्हू अस्पताल बि नथा पहुची सघनि। ॻोठाणनि वज़ीर आला सिंध ऐं बिलावल भुट्टो खां मुतालबो कयो आहे त ॻोठ ज़वार मौज अली शर खे बुनियादी सहूलतूं ॾिनियूं वञनि। नसीराबाद तरक़ी पसंद पार्टी टनोले आर जे अॻवान असद जिस्तानी ते कातलाना हमलो कंदड़ जवाबदारनि ते केस दाख़िल करण ऐं उन्हनि जी गिरफ़्तारी लाइ एसटीपी तालके नसीराबाद पारां थुल वारे कारखाने खां नसीराबाद सचल प्रेस क्लब ताईं रैली कढी ऐं धरणो हयो। उन मौक़े ते ख़िताब कंदे तालके सदर ख़ुदा बख्श सांगरो, मुमताज़ बुक, सिटी सदर मंसूर सूमरे, शबीर चनाज़ ज़हीर शेख, वज़ीर अली शेख, मर्तज़ा सांगरो, साकिब चांडियो ॿियनि ख़िताब कंदे चयो त MQM सदाईं सिंध में नफ़रत, नस्ल परस्ती ऐं दहशतगर्दी जी सियासत कई आहे। हुननि चयो त सिंध प्यार, मोहबत, आलमी अमन ऐं भाईचारे जो दर्स ॾिनो आहे, तंहिं करे सिंध में नफ़रत ऐं नस्ल परस्ती जे लाइ का बि जाइ कोन्हे। अवामी प्रेस क्लब कुंभ में अवामी प्रेस क्लब जे सालियाना 2022 जे मुंतख़ब थियल बॉडी जे हलफ़ बरदारी जी तक़रीर जे हवाले सां हिकु अहम मीटिंग ज़ेरे सदारत सदर नाज़ सोलंकी जी थी गुज़रियो, जंहिं में सभिनी मेंबरनि ऐं उहिदेदारनि शिरकत कई। ख़बर मूजिबि अवामी प्रेस क्लब कुंभ जे सालियाने 2022 जे नई मुंतख़ब बॉडी जे हलफ़ बरदारी वारे प्रोग्राम जे हवाले सां सदर नाज़ सोलंकी ज़ेरे सदारत हिकु अहम मीटिंग थी गुज़री, जंहिं में सभिनी उहिदेदारनि ऐं मेंबरनि में जनरल सेक्रेटरी वहीद वसाण, सीनियर नायब सदर सैयद कासिद हुसैन शाह, जॉइंट सेक्रेटरी सॉफ्टवेयर चांडियो, इंफॉर्मेशन सेक्रेटरी तौफीक लुंडा, ऑफिस सेक्रेटरी अजहर जिस्तानी, प्रेस सेक्रेटरी गुलाम कादिर शेख, अली रिनो सुहाग, इमरान गोपाल, गुलाम अल्लाह सियाल, रजब मल्हार, नफीस सोलंकी, शाहिद शेख, लाल दिनो गोपाल, हमीद सोलंकी, काशिफ सोलंकी ॿियनि इजलास में शिरकत। इजलास जी शुरूआत तिलावत पाक कलाम सां कयो वियो, जंहिं बाद हलफ़ बरदारी जी तक़रीर जे हवाले सां सभिनी ऐं मेंबरनि जे मुतफ़िक़ राय सां 13 फरवरी 2022 तारीख़ मुक़ररु कयो वियो। सदर नाज़ सोलंकी जनरल सेक्रेटरी वहीद वसाण इजलास खे ख़िताब कंदे ॿुधायो त अवामी प्रेस क्लब हिकु रजिस्टर्ड इदारो आहे। मीडिया जे हिकु प्रोफेशनल टीम अवामी प्रेस क्लब सां सलहाड़ियल आहे, पर बदकिस्मती सां सिंध हुकूमत कानून सां जुड़ियल इदारे बदिरां मीडिया हाउसनि ऐं गैर रजिस्टर्ड इदारनि खे फंड जारी करे रही आहे, जेका हिकु वॾी नाइंसाफ़ी आहे। अवामी प्रेस क्लब हमेशह ग़रीबनि मज़लूम माण्हुनि जो आवाज़ बणियो आहे। सिंध सरकार सियासी बुनियाद ते फंड जारी करे पई। गुज़िरियल 2 सालनि खां अवामी प्रेस क्लब कुंभ खे फंड जारी न थियो आहे। अवामी ला चैम्बर तरफ़ां फ़क़ीर ज़ाकिर हुसैन हीसपाणी जी औताक ते सालियानी मच कचहरी सूफ़ी महफ़िल जो इंतज़ाम कयो वियो, जंहिंमें वकीलनि, समाजी अॻवान, सियासी वर्करनि शिरकत कई। अवामी चैम्बर जे अॻूणे मोहम्मद रज़ा सूमरो, वकील हाई कोर्ट ऐं पूरी टीम इन प्रोग्राम जो इंतज़ाम कयो। कुंभ पीपी ऑफिस कुंभ में वहीद तमरानी पारां साबिक़ा चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल खैरपुर शहरियार वसाण 28 सालगिरह केक काटियो वियो। वॾे अंग में पीपुल्स पार्टी जे जियालिनी अॻवाननि जी सालगिरह में शिरकत। कुंभ पीपी ऑफिस में साबिक़ा चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल खैरपुर शहरियार वसाण जी 28 सालगिरह जो केक काटियो वियो, जंहिंमें तालका कोट डेजी जो सदर इरशाद राजपर, इंफॉर्मेशन सेक्रेटरी नियाज़ महर, वहीद तमरानी, रईस अता हुसैन चांडियो, रईस निसार हुसैन चांडियो, कामरान वसाण, इरफान वसाण, फरहान वसाण, रजब अली मल्हा ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते वहीद तमरानी ॿुधायो त साबिक़ा चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल खैरपुर शहरियार वसाण पंहिंजे दौर में तरक़ियाती कम कराया आहिनि। खैरपुर वासी ॿियों दफ़ो शहरियार वसाण खे चेयरमैन ॾिसणु चाहिनि था। आख़िर में ज़िंदगी जी वॾी ॼमार ऐं नेक तमन्नाउनि सोभोदेरो अवामी आवाज़ सोभोदेरो जो रिपोर्टर औरंगजेब पीरज़ादो चमना, सीनियर सहाफ़ी ज़हूर हुसैन जामड़ो,
जमील अहमद पीरजादो चन्ना शमन अली शाम जो हालानी थाने ते पहुंची SHO हालानी बख्शल खान मल्हा खे सिंध जी सूखड़ी लुंगी हार पाराया। SHO हालानी बख्शल खान मल्हा चयो त SSP नौशरो फिरोज अब्दुल कयूम पिताफी जे सख्त हिदायतुनि ते अमल कंदे सोभो देरो जे सहाफ़ी जे भाइटे जमील पीरजादो चन्ना शमन सामजो खान नए 0 मीटर 125 मोटरसाइकिल बी ATM मोबाइल सेट फुटकंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फोरू खां रिकवरी कराई ॾिनी। उन मौक़े ते अवामी आवाज़ सोभो देरो जे रिपोर्टर औरंगज़ेब पीरजादो चन्ना चयो त मां सरदार निसार अहमद चन्ना साहब जो शुक्रगुज़ार आहियां जंहिंजी कोशिशुनि सां SSP नौशरो फिरोज अब्दुल कयूम पिताफी साहब जे हुकुम ते SHO हालानी बख्शल खान मल्हा ॾोहारनि खे गिरफ़्तार करे फुटल सामान जी रिकवरी कराई ॾिनी। सोभो देरो जो सहाफ़ी SHO हालानी खे सुखी में लुंगी